अस्सलाम वालेकुम। वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया। छा खुश आहियो त बि सही आहे। हाणे पाण 49 नंबर प्रॉब्लम कंदासीं। हिन खां पहिरियों बाक़ी जेका भी मथे प्रॉब्लम आहिनि उहे असांजा थियल आहिनि, जेकी तव्हां मथे कार्ड शे पियो शो थिए पियो हुन में बि ॾिसी सघो था, ऐं डिस्क्रिप्शन में भी प्ले लिस्ट जी लिंक ॾिनल आहे। हुन खां पोइ कमेंट में भी प्ले लिस्ट जी लिंक ॾिनल आहे। हीअ सॼा प्रॉब्लम असां करे छॾिया। हाणे पाण कंदासीं 49 नंबर प्रॉब्लम, जेको लास्ट रहियल आहे हिन जो। ही प्रॉब्लम सफ़ा सवलो आहे, हिन करे असां इनखे ईअं स्लाइड ते सम्झाए छॾियो आहे। न त बाक़ी जेका भी प्रॉब्लम आहिनि हू असां बक़ाइदा पेज ते चङी तरह एक्स्ट्रा एग्जाम्पल सां सम्झाया। ठीकु आहे। छा थो चए हिन में दी नंबर 615 वुड बी द क्लोजेस्ट टू विच पॉइंट मार्क्ड ऑन दी नंबर लाइन। पाण खे नंबर लाइन मिलियल आहे, हिन जे मथां 4 पॉइंट ABCD मार्क थियल आहिनि। ॿुधाइणो ई आहे त 615 ही जेका पॉइंट मार्क्ड थियल आहिनि हिननि मां कंहिंजे सभिनी खां वेझो आहे। त सभिनी खां पहिरियों त पाण ॻोल्हियूं 600 आहे किथे। 600 मिली वियो। 600 जे ॿिन्ही साइडनि ते 2 पॉइंट आहिनि, हिकु 3 पॉइंट आहिनि, हिकु B ऐं ॿियो C ऐं D। सही आहे। हाणे जेको B आहे हू त थी नथो सघे, छो त हू 600 खां बि घटि आहे, त पाण खे मार्क करिणो आहे 615। ऐं C जेको आहे हू पॉसिबल आहे, हू छो जो 600 खां थोरो वधीक आहे, त जेको 615 थी सघे थो। मतिलबु पंहिंजो जवाबु जेको आहे हू C आहे। ठीकु आहे। D नथो थी सघे छो जो D 600 खां वधीक परे आहे ऐं 650 जे सफ़ा वेझो आहे, त D जेको आहे हू तक़रीबन 640 खे रिप्रेज़ेंट करे पियो। हिन खां पोइ तव्हां B जो बि ॾिसी सघो था। B 550 खां थोरो वधीक आहे, त मतिलबु ही 560 थी सघे थो। A जी बि वैल्यू तव्हां ॿुधाए सघो था। ॾिसो 500 ऐं 550 जे विच में आहे A, त ही तक़रीबन 525 खे रिप्रेज़ेंट करे पियो। ईअं तव्हां को बि पॉइंट हिते फिक्स करे तव्हां ॿुधाए सघो था त बाबा ही कंहिंखे प्रेज़ेंट करे पियो। ही सफ़ा सवलो आहे। उमेद आहे तव्हांखे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। ऐं मथे कार्ड शो थिए पियो, ही पूरी प्ले लिस्ट आहे। जेका भी प्रॉब्लम हिन खां पहिरियों थी चुका आहिनि हुननि जी पूरी प्ले लिस्ट आहे, तव्हां ॾिसो। ऐं सिंधी में बेसिक मैथ जी बि हिकु पूरी प्ले लिस्ट आहे, जेके तव्हां ॾिसी सघो था। इनशाला असां तव्हां सां गॾु को बि सुवाल तव्हां खां मैथ जो मिस कोन थी सघंदो। IBA जी मैथ ते असांजो स्पेशल फोकस आहे। IBA JEST जेको टेस्ट वरितो, क्लस्टर स्कूल जो जेको टेस्ट वरितो, या ही तव्हां वारो जेको टेस्ट आहे ही वरितो, हिननि मां जेका भी मैथ जा सुवाल हुया उहे तक़रीबन असां सॼा अपलोड करे छॾिया। हू अलॻि हिकु प्ले लिस्ट में बि मौजूदु आहिनि, जंहिंजो नालो आहे IBA जी मैथ। हू बि डिस्क्रिप्शन में मिलियल आहे, हू बि तव्हां सॼी ॾिसी सघो था, जीअं तव्हांखे ख़बर पए त बाबा असांजे टेस्ट में त ही सुवाल आया, बाक़ी ॿियनि टेस्टनि में IBA जा कहिड़ा कहिड़ा सुवाल अचनि था, जीअं तव्हां खां को मिस न थिए। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं को बि सुवाल हुजे तव्हां असांखे फेसबुक ते बि शेयर करे सघो था। फेसबुक जी बि लिंक डिस्क्रिप्शन में मिलियल आहे। ठीकु आहे। या न त तव्हां ईअं कयो, फेसबुक ते सर्च कयो सालिया भट्ट इंसाइक्लोपीडिया। हिन नाले जो ॿियो को बि अकाउंट न आहे, हिकु पेज आहे सिर्फ़ु, ऐं ॿियो ID आहे जेकी मुंहिंजी ई आहे। ठीकु आहे। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।